नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे ख़बर मां ख़बर ॾींदा हलूं त हाला जे रहाशी मच्छी वेकिरो कंदड़ मल्हाह बिरादरी जे ग़ुलाम सरवर मल्हाह, रियाज़ मल्हाह, रब ॾिनो मल्हाह ऐं बशारत हुसैन मल्हाह मीडिया अॻियां दाईंदे चयो त असां ग़रीब ऐं मिसकीन आहियूं, पर कुझु ॾींहं बाअसर माण्हुनि जे चवण ते DSP जुमन जोयो जो पुटु शौकत जोयो असांजो जीअण हराम करे छॾियो। रोज़ ब रोज़ असांखे फ़ोन ते धमकियूं ॾेई रहियो। संदुसि पीउ जी सरकारी पुलिस मोबाइल कायो, उन में कुझु पुलिस एहलकार साण करे असांजे दर ते अची धमकाए थो ऐं चवे थो त मुंहिंजो पीउ DSP आहे, आउं तव्हांखे जेल ॾेखारींदुसि। आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे जो ही ज़ालिम असांखे जेल थो ॾेखारे। असां त अहिड़ी कशमाकश दौर में पंहिंजे बचनि जी रोज़ी जी करियूं पिया, पर ही बदमाश असांखे तंग करे रहियो। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त खुदा रा हिननि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।